छा न मां सोचो हुयुमि कंदो मूं सां वफ़ा हो सनम मुंहिंजी ख्वाहिश पूरी न थी ख़बर ते लिखी छॾिजो ही नंबर ते थी बेशरम तोखे शर्म नथो अचे पराई न्याणियुनि खे प्यार जा पैगाम तो ॾी तूं ॻाल्हाए किथां पियो वाह त मां पियो ॻाल्हायां तूं नक मां ॻाल्हाईंदी आहीं छा मुंहिंजो मतिलबु आहे त तूं कहिड़े ॻोठ मां थो ॻाल्हाए मचकिरनि जे ॻोठ अल्लाह जाने मूंसां हुन जी लॻी दिल आया करियो थो करे ॿिन्ही पासे जे मोहबत यार तेरे इश्क में जफा भी है वफा भी है यार तेरे इश्क में जफा भी है वफा भी है मरना भी है जीना भी है हाँ। हम अपने दिल का बात सबके बता दे अरे बाबा हम अपने दिल का बात सबके बता दे चैतवा में गेहूं काटे जात हूँ एक को खुद थी गड़ल तो पूरा गेहूं में आग लगा दे एंटी इंक्रोचमेंट सेल जा माण्हू आहियो या सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा माण्हू आहियो न मां हिकिड़ी मस्जिद में पेश इमाम आहियां उते मां जेको आहे सो माण्हुनि खे निमाज़ पढ़ाईंदो आहियां तव्हां ॾिसो था त मां ज़ाहिर आहे तव्हां इंटरव्यू में चयो त हुनजो माण्हू घुरायो आहे वरी पुछण जो तव्हांखे जवाबु कहिड़ो थियो त तव्हां साईं हुनजा माण्हू आहियो न मां तुंहिंजे चाचे जो पुटु आहे क्लियर थी मां तुंहिंजे चाचे जो माण्हू ॾिसो न सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे न न पहिरियों मुंहिंजे सुवाल जो जवाबु ॾे त मां जेको आहे तुंहिंजे चाचे जो पुटु आहे ऐं तूं हिते मूंखे विहारियो अची करे वॾी मुश्किल सां तव्हांखे टाइम ॾिनो सरेआम चवां थो दिल तुंहिंजी जानी सरेआम चवां थो घर वेठे मूंखे कराया थी अची दीदार जानी मेहरबानी आ मुंहिंजे यार जहिड़ो कंहिंजो यार नाहे भल ॾिसे को जंहिंखे एतबार नाहे एतबार नाहे तूं एॾी गाड़ी ओ घर ॾे पाणी न आयो न तॾहिं अजीब माण्हू आहे हेॾे महीने खां पाणी न आयो ई छा